नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त दारावान में खबर ॾींदासीं। दारावान बरसां ॻोठ अब्दुल जब्बार बुरड़ो में बिजली सालन खां न हुजण खिलाफ ॻोठाणनि जो एहतजाज। बिजली न हुजण करे ॻोठाणा सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि में मौलाना इम्दादुल्ला बुरड़ो, मोहम्मद इस्माइल बुरड़ो, कलीमुल्ला बुरड़ो, इसरार अहमद बुरड़ो, अब्दुल मजीद बुरड़ो, इनामुल्ला बुरड़ो ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांखे सालनि खां वठी बिजली जहिड़ी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे, जंहिं सबबि मच्छरनि जो आज़ार एतिरो त वधी वियो आहे जो ॻोठ जा ॿार मलेरिया जहिड़ी मुज़ी मर्ज़ में मुबतला थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां वस वारनि खे बार बार अपील कंदा रहूं था, पर असांजी को ॿुधण वारो न आहे। मजबूर थी असां एहतिजाज जो रस्तो वरितो आहे ऐं असांजी हिकु दफ़ो वरी वस वारनि खे गुज़ारिश आहे त असांजो बिजली जो मसइलो जल्द हल कयो वञे। ॿी सूरत में असां मजबूर थी करे सखर प्रेस क्लब अॻियां धरणो हणी वेही रहंदासीं ऐं पोइ मसइलो हल थियण ताईं एहतिजाज जारी रखबो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।